बदीन में मुख़ैर नौजवाननि तरफ़ां ग़रीब जोड़नि जी इज्तिमाही शादी जी तक़रीब जो एहतमाम कयो वियो। डॉक्टर अरशद ख्वाजा, शाहिद अली, मसरूर अहमद ऐं फारूक अहमद रायमू जे सटियल इन तक़रीब में शहरियनि समेत सियासी समाजी कारकुननि जी वॾी तइदाद शिरकत करे नौजवाननि जे अहिड़े अमल जी साराह कई। इन मौक़े ते तक़रीब जो एहतमाम कंदड़ ऐं शादीअ जे बंधण में ॿधजंदड़ जोड़नि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो कुझु दोस्तनि जो ग्रुप जेको पंहिंजी मदद पाण ते पंहिंजो बदीन जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में असीं कमु कंदा रहंदा आहियूं पंहिंजो राशन जो। ऐं हाणे असां इन नेट ते पहुतासीं, जॾहिं असीं ॻोठनि में हुआसीं असांखे मालूमात ठही गुरबत जे करे माण्हू इन कम जे शादियुनि जे मामले में ॾाढा परेशान आहिनि। हिन में असांजी फैमिली असांजे दोस्तनि भरपूर साथ ॾिनो आहे। त आउं रिक्वेस्ट करियां थो त इन क़िस्म जो कॉम्पिटिशन बदीन में थियणु खपे, ग़रीब माण्हुनि जी मदद थियणु खपे। अॼु जो इहो तमामु जेको इज्तिमाही शादी जो हिते रखियो वियो आहे, ऐं सम्झां थो तमामु बहितरीनु जस लाइ जेका इंतिज़ामिया जिन इहो अरेंज कयो आहे। ऐं असां ग़रीब माण्हुनि ते वॾो करम ऐं रहम कयो आहे, जीअं असां ग़रीबनि जे शादियुनि में हिननि भरपूर असांजी मदद कई, हिकिड़ी इंसानियती नातो निभायो आहे। ऐं जीअं त असां एॾा ख़ुशि आहियूं, एॾा कुझु चई नथा सघूं त हिन मसरूफ़ ऐं नफ़्सा नफ़्सी जे दौर में समाज जे ॾिठल ऐं ग़रीब माण्हुनि जी अहिड़ी मदद करण सां ई दुनिया जी आख़िरत जूं ख़ुशियूं हासिलु करे सघजनि थियूं, जंहिं लाइ असां समूरनि सरहदी वारनि खे कोशिश वठण जी ज़रूरत आहे। कैमरामैन रजब इब्राहिम सां शकूर मेमन, सिंध टीवी न्यूज़, बदीन।